नाज़रीन, नूरियाबाद में बेरिया टाउन खिलाफ पैदल लॉन्ग मार्च रवा दवा है। तफ़सील ॿुधाए रहियो आहे असद पालारी। नूरियाबाद में नौजवान तहाद पारां सभई माण्हुनि जो काफ़िलो प्रेस क्लब नूरियाबाद पहुतो, जिते एहतजाज कंदे बेरिया टाउन जी वालार ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई ऐं काफ़िले जी सूरत में पैदल सफ़र करे 6 जून वारे रिथियल धरणे में शामिल थियण लाइ काफ़िलो नूरियाबाद प्रेस क्लब खां रवानो थी चुको आहे, जेको 1 नंबर खां थींदे बेरिया टाउन तरफ़ रवानो थींदो। नौजवान तहाद जे अॻवान शब्बीर वरियाणी, नज़ीर अलियाणी, खुदाबख्श विकेजो ऐं ॿियनि पंहिंजा वीचार कुझु हिन तरह वंडिया। असीं कोस्तान वासी मोब वतन आहियूं। बेरिया टाउन जेको आहे उहो मलीर खे तबाह करण खां पोइ हाणे पूरे कोस्तान के कोस्तान जेके जबल आहिनि, जेके नंदियूं आहिनि, उन्हनि खे मिसमार करण लाइ पंहिंजा हरबा इस्तेमालु करे रहियो आहे। जेके क़दीमी ॻोठ आहिनि उन्हनि खे रोज़ उन्हनि ते पुलिस जूं चढ़ायूं। असीं जेको सुभाणे धरणो लॻी रहियो आहे इन में पंहिंजो बेरिया टाउन जे गेट ते 6 तारीख़ जो, इन करे असीं 5 तारीख़ ते हितां नूरियाबाद प्रेस क्लब खां ही ज़ंजीरूं पाए इन के मुल्क जा जेके वारस आहिनि उन्हनि खे ॿुधायूं त असांखे हीअं क़ैद कयो वियो आहे। हीअ धरतीअ जी जंग आहे, हीअ नसलनि जी जंग आहे ऐं असीं सभु पंहिंजे वजूद खे बचाइण जे लाइ अॼु गॾु थिया आहियूं। नूरियाबाद जो जेको नौजवान तबिको आहे उहो चाहे थो त हीअ धरती जेका आहे उहा असांजे नसलनि जी अबनि ॾाॾनि खां आहे त असांजे अबनि ॾाॾनि ताईं, असांजे बचनि ताईं रहे। ऐं जेकर असांजे वजूद जी हथ चुरांद कई वई त ख़ामोश थी त असां बि न वेहंदासीं। मलीर ज़िले जी देहनि जी फुरमार जी ज़मीन जी फुरमार खां पोइ ही तलके थाणे बुलाखंड जे देहनि जी केतिरी ज़मीन बेरिया जे हवाले कई वई आहे ऐं उते हेवी मशीनरियूं लही वयूं आहिनि जेके असांजे कोस्तान जा सूंहं जबलनि खे मसमार करे रहियूं आहिनि। मल्क रियाज़ इनखे असां ॿुधाइणु चाहियूं था त असां अॼु नूरियाबाद खां लॉन्ग मार्च करे फेस 1 जे गेट ते धरणो हणंदासीं। जेको कोस्तान जे हथरादू हथ वठी ॿेड़ो ॿुड़ी पियो वञे, कोस्तान जा क़दीमी जेके माॻ आहिनि उहे ख़तमु कया पिया वञनि, असांजा रस्ता रोड पेचरा ख़तमु कया पिया वञनि, माल चरागा जेको जंगली जीवत उहो ख़तमु कयो पियो वञे। त असां इन चीज़ खे क़बूल नथा कयूं ऐं को बि जेको बि हूंदो पंहिंजे घर जी हिफ़ाज़त करे सघे थो, असां पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कंदासीं। मल्क रियाज़ उहो बगर टाउन बनाए रहियो आहे जंहिंमें असांजे वॾनि जूं क़बरूं ऐं असांजा तारीख़ी माॻ, असांजा जबल ऐं असांजा जेके अजा आहिनि उहे ढाया पिया वञनि। ऐं असां अॼु जेको असां लॉन्ग मार्च करे बेरिया टाउन जे फेस 1 ते धरणो हणण पिया वञूं। कोस्तान जे ज़मीननि ते गैर कानूनी वालार ख़िलाफ़ एहतजाज में सभई कोस्तान वासी शामिल थी नूरियाबाद खां पैदल मार्च करे बेरिया टाउन तरफ़ रवां दवा आहिनि, जेके सुभाणे 6 जून वारे रिथियल धरणे में शरीक थींदा। कैमरामैन मिरसन अरबाब सां गॾु असद पालारी, आवाज़ TV न्यूज़, नूरियाबाद।